मांजंद शहर अॼु बि गंदगीअ जे वर चढ़ियल आहे। मांजंद में स्कूलनि ऐं कॉलेजनि जे अॻियां गंदगीअ जा वॾा वॾा ढेर लॻल आहिनि। हितां जे शहर वासियुनि सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति पंहिंजा वीचार वंडिया। टाउन ऑफिसर जी माल मस्ती आहे, असांजो मुआशिरो ॾाढो सुजाॻ आहे, शऊरवंद आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे अलाए छो हिन मामले ते सभु ख़ामोश था वियनि। ऐं असांजी उमेदु आहे त जेके बि स्कूली इदारनि जे अॻियां गंद किचिरो आहे उन्हनि खे टाउन इंतिज़ाम में खणंदी। ऐं बजट जेका आहे असां लखनि जी तइदाद में यकीनी तौर ते उहे पंहिंजे बच्चनि खे भले रिज़्क रोज़ी खाराइनि, पर घटि में घटि हीउ कमु त कनि, अहम कमु आहे। 10 लाख बजट होने के बावजूद भी टीएमओ साहब ही साईं मुराद अली शाह साहिब जो ज़िलो आहे। साईं मुराद अली शाह पाण वज़ीर आला आहिनि सिंध जा, जिन जो ज़िलो आहे सरदार मलक असद सिकंदर जो ज़िलो आहे। तंहिं हूंदे माना हिन जी का बि सफ़ाई जो निज़ाम न आहे, पाणीअ जी सहूलियत इलाही सारी मसइलनि जे वर चढ़ियल आहे मांजन शहरी जेको आहे। सब नालियूं ही गंदगी जा ढेर लगा पिया ने। असां टीओ में तो ॾिसूं ई कोन था त कहिड़े नाले जो आहे, कहिड़ी शिकिल अथसि। ऐं 10 लाख बजट हूंदे ऐं डीसी खे असीं अपील कयूं था त हिननि खां को वस वारो पुछण वारो आहे ई कोन। मांजन तहलके जो हेडक्वार्टर आहे, उन जी इहा सूरत हाल आहे त आम शहरनि जी जेके आम ॻोठ आहिनि उन्हनि जी कहिड़ी सूरत हाल हूंदी। शहरवासियुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो इहो चवणु आहे सफ़ाई कराइणु टाउन ऑफिसर जी ज़िमेवारी आहे, पर टाउन ऑफिसर पंहिंजे ऑफिस में हिकु ॾींहुं बि अचण जे लाइ तयारु न आहे। मोहरम खसकिली, सिंध टीवी न्यूज़, मांजन।